जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघ अघाणो, जेको माण्हू कोन विकाणो, जेको माण्हू कोन विकाणो, सोई माण्हू मोतीअ दाणो, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघ अघाणो, जेको माण्हू कोन विकाणो, जेको माण्हू कोन विकाणो, सोई माण्हू मोतीअ दाणो, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो। जेको हुकुम अलाह जो दा बख़्शल जीअं न मूंखे असेंबलीअ में स्कूल जे छत किरण जी ख़बर पई ऐं इहा बि ख़बर पई त हुन में ॿार दॿिजी शहीद थी विया, बाबा ॾाढो ॾुख थियो। भोतारा इन ॾुखे टाइम में तव्हां कमु न ईंदा त ॿियो केरु ईंदो? भोतारा वाकियो बि त हयां फाड़ हुयो, हयां फाड़। भोतारा साईं, अल्लाह साईं जंहिंजे मंज़ूर हो, रब साईं बेपरवाह, तूं पंहिंजा रात पाण थो ॼाणे। बाबा साईं, इहा बि तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे ॾुखनि में शरीक थिया आहियो। तव्हां बाबा असांजा बचा आहियो, तव्हांजे अबनि ॾाॾनि असांजे अबनि ॾाॾनि जी ख़िदमत कई आहे। इहा तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां असांखे हर दफ़े इलेक्शन में वोट ॾेई खटायो था। तव्हांजे वोटनि जे करे ई त असां MP MNA थियूं था ऐं वॾेरा सरजूं था। असांजो बि फ़र्ज़ु आहे त ॾुख सुख में तव्हांजी सार लाऊं, तव्हांजी ख़िदमत कयूं। हा भोतारा बाबा, बेशक बेशक, सच पिया चओ, सच। हाणे तव्हां हिन ॻोठ जे नज़र फिराए ऐं पंहिंजे कयल वाइदनि खे पाणी ॾियो। हा भोतारा, असांजो ॻोठ तव्हां खां ॻुझो न आहे। असांजूं ज़िंदगी ज़हर थींदी पयूं वञनि। हर रोज़ु फुरियूं धाड़ा, को ॾींहुं ख़ाली न आहे जो ॻोठ जे माण्हुनि खां शहर ईंदे वेंदे फुर नथी हुजे। ॾोह त असांजो इहो आहे जो फुरियूं बि असां खां थियनि ऐं पुलिस माण्हू बि असांजा पई ॿधे। भोतारा साईं, महीननि जा महीना गुज़री था वञनि, ॻोठ में बिजली अचे ई कोन थी। हिकु राति जो चोराकारी, ॿियो मच्छरनि जो आज़ार, ॿियो त अलाए कहिड़ियूं न कहिड़ियूं बीमारियूं अची वियूं आहिनि असांजे ॻोठ में। भोतारा साईं, अगरि जे राति जो कंहिंखे नांग ॾंग थो हणे त शहर त एतिरो परते आहे जो रस्ते में वेंदे वेंदे ई माण्हू दम धणी हवाले थो करे छॾे। हा बाबा, मां तव्हां सां पंहिंजा सभु वाइदा पूरा कंदुसि। मां हिन ॻोठ जे लाइ वॾी अस्पताल मंज़ूर कराए आयो आहियां। बाबा तव्हां दिलि जाइजो, अस्पताल जो कमु जल्द शुरू थी वेंदो। उन खां पोइ कंहिं बि ॻोठाणे खे शहर वञण जी ज़रूरत कान पवंदी। भोतार, हाणे अहिड़ी अस्पताल न ठाराइजो जीअं ॿारनि जो स्कूल ठारायो हुयो तव्हां। 2 महीननि जे अंदरि स्कूल जी छत किरी पई ऐं उन छत जे हेठां ॿार दॿिजी शहीद थी विया। हाणे ॻोठ जा ॿार काफ़ी स्कूल अचण खां ई इनकार था कनि। मास्तर, ॿार स्कूल में कीअं ईंदा? एॾो वॾो हादिसो थियो आहे, एॾो वॾो हादिसो। सॼो इहो ॾोहो न निभागे ठेकेदार जो हुयो जंहिं पैसनि बचाइण जे लाइ ख़राब मटीरियल इस्तेमालु कयो। कमदार, कुझु ॾोह तव्हांजो बि आहे। ठेकेदार सां गॾु पैसा तव्हां बि खाधा, अयाशूं तव्हां बि कयूं हूं। तौबा तौबा तौबा, शर्मंद, कुझु शर्म कर, कुझु हया कर। बाबा कुझु सोचे सम्झी ॻाल्हाए। हरी कचहरीअ में मूं शरीफ़ जे मथां इहो कूड़ो इल्ज़ाम न हणो। कमदार, इहो इल्ज़ाम न आहे, इहो सच आहे। सॼो ॻोठ चवे थो त ठेकेदार सां तव्हां गॾिजी पैसा खाधा आहिनि। शर्मंद, जे असां पैसा खाऊं हा त पोइ ठेकेदार जे मथां केस करे उनखे जेल मोकिलियूं हा। तूं छा थो सम्झी त छा मां सुञो बुखियो आहियां, इन स्कूल जे पैसनि ते वेठो आहियां? अरे शर्म कर, मां एतिरो सुञो आहियां जो स्कूल जा पैसा खाईंदुमि? असां वटि रब जो गंज आहे,
हरू भरू ये कूड़ा इल्जाम न आणो। अरे बाबा खुदा ॾिसे थो स्कूल जो 1 रुपयो खाइण हराम आ। भूतार तव्हां सरमत जी दिलि में न कयो। इन हादसे में सरमत जो भाउ शहीद थियो आहे। तव्हांजे मुखालफ़नि सरमत जा कन भरिया आहिनि। चाचा माण्हुनि असांजा कन न आहिनि भरिया, इहो सॼो सचु आहे। थी सघे थो इहे पैसा भोतार लाइ हराम आहिनि, पर इहो हराम कमदार खाधो आहे। असां वटि सभु सबूत आहिनि। ॿुधाए कमदार, इहो सचु आहे या न? अरे सरमंद छितो थियो आहीं छा? मगज़ ख़राब थियो अथई। कहिड़ो मूं हराम खाधो आहे? कहिड़ो सबूत आहे तो वटि? हा ॿुधाए। हा वधीक मुंहिंजो मथो ख़राब न कर। कमदार सबूत पेश कयमि न त सज़ा खाई वेंदे। सुठो इन में अथई त मञ त इहे पैसा मां खाधा आहिनि। इक़रार कर त मूंखां ग़लती थी आहे। कहिड़ी ग़लती कई अथमि? छा खाधो अथमि जो ॾेभुन वांगुरु भूं भूं करे सभई मूंखे वठी विया आहियो? भोतार बाबा ॿियो त कुझु बि न आहे खाधो। हा कॾहिं कॾहिं ठेकेदार सां गॾिजी को चांहि पापो या मानी खाधी हूंदमि। आख़िरकार सॼो ॾींहुं स्कूल जी चौकीदारी पियो कयां, भला मुंहिंजो इहो हक़ बि न हुयो छा चांहि मानी? बाबा ॾिस, जे कमदार खां ग़लती थी आहे या न थी आहे, पर हींअर हू तव्हांजे दर लंघी आयो आहे। हींअर तव्हां हुनखे माफ़ कयो। बाबा तव्हां दिलि जाए कयो, आईंदा ईअं कॾहिं बि कोन थींदो। स्कूलनि जा अस्पताल जा कम मां पंहिंजी निगरानीअ में कराईंदुसि। बसि न, तव्हांखे शिकायत जो को बि मौक़ो न मिलंदो। तव्हां मूं ते भरोसो कयो। भोतार साईं, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि कंदो ऐं वॾी ॼमार ॾींदो। भोतार ॿुधूं पिया हुकुमरान सिंधू मथां केनाल ठाहे सिंधू जे पाणी ते कब्ज़ो करण था चाहिनि। बाबा केर थो चए? कहिड़ो केनाल? को केनाल कोन थो ठहे। असां सिंधूअ मथां सिर ॾींदासीं, पर सिंधूअ जे मथां केनाल ठहण कॾहिं बि न ॾींदासीं। भोतार केनालनि जो कमु वॾे ज़ोर ऐं शोर सां थो हले। ॾाढ जे ज़ोर ते केनाल ठाहे सिंधु खे सुकाइण जी साज़िश कई पई वञे। भोतार अॻ में ई असां वटि पाणी न आहे। पाणी जे वारनि ते विड़ी विड़ी हिक ॿिए जा दुश्मन बणिजी विया आहियूं। जेकॾहिं केनाल ठहिया ऐं पाणी असांखे न मिलियो त पोइ असां मिसकिननि जो छा थींदो? असांजूं सरसब्ज़ ज़मीनियूं बंजर बणिजी वेंदियूं। असां छा खाईंदासीं? असांजो गुज़र सफ़र इन पाणीअ ते आहे। जेकॾहिं पाणी न मिलियो त पोइ असांजो फसल कीअं थींदो? असां त जीअर ई मरी वेंदासीं। अञा सिंधी मुआ न आहिनि जो धारिया दरिया मथां धाड़ा हणंदा। ही पूरी सिंध जो मसइलो आहे। इन जे लाइ आउं असेंबलीअ में शींहं वांगुरु गजगोड़ करे आवाज़ उथारींदुसि। इन्हनि केनालनि जो नालो निशान ई ख़तम थी वेंदो। तव्हां दिलि जाए कयो। हलो कमदार, हलो भोतार, हलो बाबा। वो ठीकु आहे।
मां तोखे केतिरो छॾियो पर तूं पंहिंजो सिध पूरो कर। शर्मिंदा शर्मिंदा आख़िर तुंहिंजो मक़सदु छा आहे? छो पंहिंजो असांजो दुश्मन थियो आहे? आख़िर वॾेरे खे पंहिंजो दुश्मन छो थो बणाए? चाचा गुलामीअ जे जीअण खां लाश थी मरी वञणु बहितर आहे। मां ख़ुदा खां सवाइ कंहिंखां बि डिॼण वारो न आहियां। वॾेरो ऐं कमदार मूंखे अन्न न आहिनि पहुचाईंदा जो मां उन्हनि खां वञी डिॼां। चाचा ग़लति खे ग़लति चवणु इबादत आहे, छो त तारीख़ सच सां सुञाती वेंदी आहे, कूड़ सां न। कूड़ जे मुंहं में हमेशह धूड़ हूंदी आहे। मां हक़ सच जी ॻाल्हि कई आहे ऐं जे हक़ सच जी ॻाल्हि करणु ॾोह आहे त मां ॾोही आहियां। अरे अरे सच ई त वॾो ॾोहारी आहे। अरे असां ग़रीब आहियूं, ग़रीब आहियूं, ग़रीबी जी त बड़ असांखे एतिरो त काबू कयो आहे जो असां पेट बि मुश्किल सां था पाले सघूं। पुट असां ग़रीब हुननि सां टकर खाई नथा सघूं। चाचा असांजे अबनि ॾाॾनि सॼी उमिरि डिॼी डिॼी गुलामीअ जा ॻट पाता। हाणे असांखां इहा गुलामी बर्दाश्त कोन थींदी। चाचा ही जेको समाज आहे न, इहो कूड़ ठगीअ जो ठहियल मीनार आहे। ही मुनाफ़िकनि जी दुनिया आहे, असांखां मुनाफ़िकी कोन थींदी। जेकॾहिं अञा बि असां ख़ामोश रहियासीं त इहे ज़ालिम असांजी रत पाणी सम्झी पी वेंदा। बाबा तव्हांजी सोट शर्मिंदा जे मथां कावड़ करणु अजाई आहे। आख़िर हुनजो भाउ मोह आहे। अरे असुल गुनहगार त जेल में बंदि खामखा वॾेरे सां दुश्मनी थो करे। बाबा सोट शर्मिंदो हक़ ते आहे। वॾेरो ऐं कमदार ॾोही आहिनि। बाबा वॾेरे जो असां ॾे अचणु दुआ घुरण सॼो इहो नाटक आहे। वॾेरे जो असांजे लाइ हाउ कोन फाटो हो, असांजे मथां हथु रखणु आयो हुयो जीअं हे ख़ामोश रहनि। बाबा तव्हां परेशान न थियो। वॾेरे जेको आसमान किरायो न उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। मालिक साईं रहम कंदो, बस मालिक भी रहम कंदो। छा ॻाल्हि आहे अदा? काई ॻाल्हि न आहे अदी। अदा ज़रूर का ॻाल्हि आहे जो तव्हां मूंखां लिकायो पिया। भेण का ॻाल्हि हुजे हा त तोखे ज़रूरु ॿुधायां। सिंधु जा वेरी सिंधु दरिया मथां केनाल ठाहे पाणीअ मथां धाड़ो हणी सिंधु खे सुकाइण जी साज़िश पिया कनि। सिंधुअ जो पाणी सिंधियुनि जो आहे, कंहिंजे पीउ जी जागीर न आहे जो कब्ज़ो कंदा। तारीख़ गवाह आहे त जंहिं बि सिंध ते मेरी अखि खणी ॾिठो आहे न त हू तबाह व बर्बाद थी विया आहिनि। हिन धरतीअ ते लाल शहबाज़ कलंदर ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं सचल सरमस्त शाह इनायत जहिड़नि बुज़ुर्गनि जी मज़ारूं आहिनि। उन्हनि जूं दुआऊं हमेशह असांजी सिंध जे मथां आहिनि। दुश्मन भले केतिरी बि साज़िशूं कनि, असांजी सिंध आबाद आहे ऐं आबाद ई रहंदी ऐं असांजो सिंधु वहंदो रहंदो। जीअंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो। हाँ जुग जुग जीअंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो। सिंध बि रहंदी सिंधी रहंदा, सिंध बि रहंदी सिंधी रहंदा। सिंधु वहंदो रहंदो जुग जुग जीअंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो। हाँ जुग जुग जीअंदो रहंदो सिंधु वहंदो रहंदो। सिंध बि रहंदी सिंधी रहंदा।
वटि नाहे सोन न चांदी। सिंधड़ी तुंहिंजी मिट्टीअ जो मट नाहे सोन न चांदी। दोज़ख जहिड़ी दुनिया में तो दोज़ख जहिड़ी दुनिया में तो मूलाए जन्नत आंदी। मूलाए जन्नत आंदी। मूलाए जन्नत आंदी। तुंहिंजो हर हिकु सजदो तुंहिंजन। मुंहिंजो हर हिकु सजदो तुंहिंजन कदमनि खे पियो चुमंदो। जुग जुग जीअंदो रहंदो। सिंधू वहंदो रहंदो। हाँ सिंधू वहंदो रहंदो। जुग जुग जीअंदो रहंदो। सिंध बि रहंदी सिंधी रहंदा। अॼु तुंहिंजे हिन गीतनि मां सिंध धरतीअ जी ख़ुशबू पई अचे। छो न ईंदी अदा, सिंध जा ई आहियां, सिंध में रहां थी। हिन धरतीअ त मूंखे पंहिंजी हंज में निपाए करे जवान कयो आहे। हीअ असांजी धरती त असांजी माउ आहे। हिन धरतीअ ते त असांजो सिर साह कुर्बान आहे अदा। पोइ तयारु थी अची हिन धरतीअ तां जान कुर्बान करण जो वक़्तु अची वियो। जे कॾहिं वक़्तु आयो आहे न त पोइ तुंहिंजी इहा भेण बि पंहिंजा पेर पोइ ते कोन कंदी। पोइ सूरमी बणिजी पंहिंजी गिचीअ में कफन पाए सिंध धरतीअ जे दुश्मननि सां जंग कंदी। जेसि ताईं हिन सिसीअ में साह आहे न त पंहिंजे रत जो फुड़ो फुड़ो पंहिंजी धरतीअ ते कुर्बान कंदसि। अदी सिंध धरती बचाइण जे लाइ तो जीअं हर हिकु सिंध जाईअ खे शींहं जीअं गजगोड़ करे मैदान में लहणो पवंदो, तॾहिं दरिया बचंदो, सिंध बचंदी ऐं सिंध जे ग़रीब अवाम खे सुखियो टुकुर नसीब थींदो। अदा अदा अल्लाह से अव्हां जी मदद कंदो ऐं सिंधु धरतीअ जे दुश्मननि खे तबाह बर्बाद कंदो। चङो अदी, हाणे मां हलां। ठीकु। अस्सलाम वालेकुम अकबर शाला। तकड़ो भला कारे कारे निकतो आ। पार्टी सिंधु दरिया मथां केनालनि ख़िलाफ़ मीटिंग रखी आहे। इन जे लाइ तोॾे पियो अचां। अच त गॾिजी हलां। अदा अकबर वाह जो हलां, पर अॼु स्कूल में ऑफिसर पिया अचनि। अदा अकबर जेका न स्कूल जी छत किरी हुई उन में जेके शागिर्द शहीद थिया हुया, अॼु उन्हनि जी इंक्वायरी आहे ऐं मुंहिंजो उते हुजणु लाज़मी आहे। ठीकु आहे, हाणे मां हलां। ठीकु अच आहे। त। तू बाबा जी ॻाल्हियुनि ते अञा नाराज़ आहीं छा? तव्हां बादशाहनि मथां मूं मिसकिन जी कहिड़ी कावड़ ठहंदी? अलाह साईं खां सवाइ ॿियो तव्हांजो ई त सहारो आहे। ॿियो मुंहिंजो हिते केरु आहे? सरमद, तू पाण खे अकेलो न सम्झ, असीं तोसां गॾु आहियूं न। मां त तुंहिंजे ॾुखनि सुखनि जी भाईवार आहियां। तू बाबे जी दिलि में न कंदो कर। बाबो ज़बान जो तेज़ आहे पर दिलि जो साफ़ आहे। बाबो असां खां वधीक त तोसां प्यार कंदो आहे। बसि पुराणे रीतियुनि रवाजनि जे वर चढ़ियल आहे। हू फॾनि ऐं फसादनि खां डिॼे थो। मारवी हे वक़्तु ज़ालिम खां डिॼण जो न आहे। ज़ालिम खां अखियूं अखियुनि में मिलाए हक़ वठण जो आहे। ॾिस, जंहिं सूबे खे असां पंहिंजो वॾो भाउ सम्झी सीने सां लॻायो, गैस बिजली कोयले जूं खाणूं ॾेई उनखे रोशन कयोसीं। पंहिंजे जीअ में जायूं ॾेई उन्हनि मकारनि पंहिंजी मकारीअ सां असांजे सीने में खंजर खोड़े असांजे पाणीअ मथां धाड़ा पिया हणनि। असांजूं सोन जहिड़ियूं सरसब्ज़ ज़मीनूं पंजर पिया कनि। असांजी आबाद ज़मीनुनि खे बंजर पिया कनि ऐं पंहिंजी गैराबाद ज़मीनुनि खे आबाद करण जा ख़्वाब पिया ॾिसनि। ऐं जेके असांजा चङा मुड़ुस जिन खे असां पंहिंजा वोट जी असैम्बलियुनि में विहारियो, पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर उन्हनि जी हिमायत था कनि। इहो असांजी चुप रहण जो नतीजो आहे। जेकॾहिं असां अञा बि ख़ामोश रही डिॼंदा रहियासीं
उहे वहशी जानवर इंसान असांजे जिस्म जो मांस हॾनि समेत रोड़े खाई वेंदा ऐं असां बेमौत मारिया वेंदासीं। असांजो न दाद फरियाद थींदो। आ मरणो हर हिकु माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं। को ॿारनि ॿारे वेंदासीं, का बाहि लॻाए वेंदासीं। वाकई तूं सच थो चईं सरमदा। हे वक़्तु ख़ामोश रहण जो न, पर वक़्तु ऐं हालात सां मुक़ाबिलो करण जो आहे। हीअ असांजे जियापी जी जंग आहे ऐं हिन में आउं तोसां कदम सां कदम मिलाए हलंदसि। इहा जंग खटे पंहिंजी ईंदड़ नसलुनि खे ग़ुलामी खां बचाइणो आहे। लिखण थो चाहियां त लफ़्ज़ नचंदा अचल था मूले। तुझे हुस्न ते लिखण थी चाहियां त लफ़्ज़ नचंदा अचल था मूले। को गीत तो ते ॻाइण थो चाहियां, को गीत तो ते ॻाइण थी चाहियां त साज़ वॼंदा अचल था मूले। तुझे हुस्न ते लिखण थो चाहियां त लफ़्ज़ नचंदा अचल था मूले। तुझे हुस्न ते लिखण थो चाहियां त लफ़्ज़ नचंदा अचल था मूले। चंद्र जो आसो आही रानी, तू सिंधु जो रासो आही रानी। तू चंद जो आसो आही राणा, तू सिंध जो रक्स आही राणा। तुझे पेरने मां बची वयल गुल, खुशियां मां खिलंदा अचनि था मूले। तुझे हुस्न ते लिखण थो चाहियां त लफ़्ज़ नचंदा अचनि था मूले। तुझे हुस्न ते लिखण थो चाहियां त लफ़्ज़ नचंदा अचनि था मूले। भिटाई जे शहर जेड़ी आई, सुबुह जे पहर जेड़ी आई। भिटाई जे शहर जेड़ी आया, सुबुह जे पहर जेड़ी आया। नथा ॾिसन जे ॿ मिंट तोखे, नथा ॾिसन जे ॿ मिंट तोखे। ही ॻोढ़ा ॻड़ंदा अचनि था मूले। तुझे हुस्न ते लिखण थो चाहियां त लफ़्ज़ नचंदा अचनि था मूले। तुझे हुस्न ते लिखण थो चाहियां त लफ़्ज़ नचंदा अचनि था मूले। दौलत जे नशे इंसाननि मां इंसानियत खसे, ज़मीर माराए बेग़रत बणाए छॾियो आहे। कुर्सीअ जी लालच में धरतीअ ॼावा धारियनि सां मिली धरती माउ जो अंग अंग नीलाम करे छॾियो आहे। सिंधु धरतीअ ते एतिरो अरगुननि ऐं तरगुननि बि नाहे लुटियो जेतिरो ही नीमक हराम पाया था लुटनि। ही किथां जो इंसाफ़ आहे? कहिड़ो कानून आहे? वसीला बि असांजा ऐं असां खां था लुटनि। असां 7 करोड़ अवाम एतिरा निधण खां लावारिस बणिजी विया आहियूं जो असांखे धरती माउ खे निधणको ऐं लावारिस सम्झी लुटियो फुरियो थो वञे।
हाणे त ज़ालिम ज़ुल्म जी इंतहा करी आहे। असांजे दरिया ते धाड़ो हणी धरतीअ जा वारसो होशू हेमू ऐं दोदे जा पोइ लॻो। पाणी असांजो जियापू आहे। जे धरती आहे त असां सिंधी आहियूं। जे दरिया खसिजी वियो त असां सिंधियुनि ऐं सिंधियुनि जो नालो निशान मिटिजी वेंदो। शींहं जीअं गजगोड़ करे जी आवाज़ बुलंद करणो पवंदो। इहे जे दुश्मननि खे ॿुधाइणो पवंदो पंहिंजी चालाकनि ऐं मकारनि खां बाज़ अचो, न त धरती जा वारिस तव्हांजो उहो असरु कंदा जो तव्हां जूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। इरफान लगारी जो खून ज़ाया करणु न ॾींदासीं। इरफान लगारी तुंहिंजे खून जे फुड़े फुड़े जो हिसाब कोई रमज़ान न ॾिसनि। अगरि तव्हांखे पंहिंजो पाणी बचाइणो आहे त तव्हां सभिनि खे उथणो पवंदो, न त तव्हां सॼी ज़िंदगी रमज़ान वांगुरु गुज़ारींदा। न पाणी हूंदो न अन्न हूंदो त तव्हां सॼी ज़िंदगी रोज़नि मथां। सभिनि खे चवां थी सभु असांखे साथ ॾियो। सभु सिंधी घर में लिकी न वियो। सिंधी सिंधी थियो। सिंधी क़ौम आहे त सिंधी जागो। लॻो हिते वेही करे तव्हां लॻो था तव्हां पोस्टूं शेयर करण सां तव्हांजो इहो कैनाल ठाहिणु बंदि करे छॾंदा। न, सभु सिंधियुनि खे रोडनि ते निकिरणो पवंदो, उन्हनि जी औरतुनि खे निकिरणो पवंदो, तॾहिं ही सिंध कैनाल ठहणु बंदि थींदा। सिंध जो पाणी बचंदो। सिंध जो बचो बचो उन कोन मरंदो। पोइ सिंधियुनि खे सभिनि सिंधियुनि खे गुज़ारिश आहे सिंधी जागो। बख्शू, ओ बख्शू। अरे बख्शू, छा सम्झाए थी पंहिंजे शोरनि खे? रुगो था कनि पादर पादर। कल्ह तोहारे शोरनि ॾाढी कई आहे। असुल चूचड़ियूं पियूं अचनि, चूचड़ियूं। साम्हूं भोतार वेठो हो, न त मुंहिंजो नालो ॿियाहे अको। अहिड़ो हणा ना धको जो असुल फछड़ ना पिया। ॿारनि जी दिलि में न कंदो प्लस। अरे बख्शू, ढव में न ॻाल्हाए, ढव में न ॻाल्हाए। तूं जे इन्हनि छोरनि
कल मुंहिंजो पटको धूड़ में मिलायो आहे हुननि मुंहिंजो तए तेल सां मुकारो कयो आहे मुकारो मां इन जो बदिलो उन्हनि खां वठंदुसि कमदार यार ॿारनि सां ॿार न थी अरे मुंहिंजी अछी दाढ़ीअ जो ख़्यालु कर बस इहो ज़हर जो ढुक तूं पी वञ यार मां ही हथ थो ॿधां तुंहिंजी इन अछी दाढ़ी ऐं हथनि खे ॾिसी मां त मुड़ी वेंदुसि पर भोतार कोन मुड़ंदो कोन हा भोतार तोखे ओताक ते घुरायो आहे हाणे जो हाणे इन्हनि पेरनि सां हलु न त मुंहिंजो नालो विझी अकु अहिड़ो हणंदो साईं धको जो असुल पटीअ ते उफट थी वेंदी कमदार तूं हल मां हथ मुंहुं धोई वॾे रही ओताक ते अचां थो चङो हाणे मां हलां थो पोइ जो हथ मुंहुं धोई ओताक ते अची जाए बाबा छा पोइ चवे कमदार अरे हिकिड़ी परेशानी घटि आहे जो वरी तूं परेशान थो करे अरे एतिरा ॾींहं काॾे हलियो वएं कामरेट पुटरा कामरेट न चओ बाबा धरती जो जियालो चओ जियालो धरती मां मथां ॾुखियो वक़्तु अची वियो आहे ही धरती रोए पई सुॾ के पई ऐं सॾे पई किथे आयो मुंहिंजे हंजमो जनम वठंदड़ पुट बाबा इन धरती मां जो हक़ अदा करण वियो पोइ करे हक़ अदा हा बाबा मां हिकु न हिन कुंड कुर्च मां लखे माण्हू निकिरी आया सलाम आहे उन सिंध जी न्याणियुनि ऐं वकीलनि ते जिन पुलिस जूं लठियूं आंसू गैस जा गोला पुलिस जूं रुकावटूं टोड़े जलसे में शिरकत कई ऐं दुश्मन जे मुंहं ते दांगियूं मलियूं हा बाबा हर हिक जी ज़बान ते सिंधु अमर जा नारा हा शर्म कयो सिंधु दरिया जे मथां केनाल ठाहिण बंदि कयो नामंज़ूर सिंधुअ मथां केनाल ठाहिण नामंज़ूर मरसूं सिंधु सुकान न ॾेसूं चइबो त इहे क़ौमी नारा ऐं अवाम जी रश रंग लाहींदी अवाम जो इहो बेइंतहा समुंड ॾिसी क़ौमी गीत ऐं तकरीरूं ॿुधी सिंधु दुश्मननि जा जिगर ई फाटी पिया धरती जे हिलाली पुटनि जी जिदोजहद रंग लाथो आहे हाणे को बि कमीनो हिन सिंधु धरतीअ ॾे मेरी अखि करे कोन ॾिसंदो पुट अलाह साईं तव्हांजी जिदोजहद खे कामयाब कंदो ख़ुदा कंदो इन्हनि केनालनि जूं पारूं ई पटिजी वेंदियूं ऐं ही अवाम सुख जो साह खणंदो चङो बाबा हाणे मां हलां थो मथो थो फिरे कलाक ॾेढ वञी आराम कयो हा पुट मूंखे पाण वॾेरे घुरायो आहे मां बि हलां थो में असांजो पाकिस्तान आज़ाद थियो पोइ असां वटि 4 सूबा ठहिया पंजाब बलोचिस्तान सरहद ऐं सिंध ऐं इन चइनी सूबनि मां वाहिद सूबो असांजो सिंध आहे गैस बि असां वटि कोयलो असां वटि बिजली असां वटि पाणी असां वटि पोर्ट असां वटि कारूजर असां वटि हर शइ असां वटि आहे पर पोइ बि हर शइ ते धाड़ो आख़िर में इहो ई असां वटि वञी बचियो आहे सिंधु दरिया जेको अॼु सिंधु दरिया ते बि धाड़ो हणी रहिया आहिनि हू जेके वफ़ाकार आहिनि असांजे सिंधु दरिया मां शकिनाल कढनि था जेके असांखे कतई नामंज़ूर आहिनि जेकॾहिं दरिया में पाणी हूंदो आहे त असांजी सिंध समूरी सरसब्ज़ थी वेंदी आहे अॼु असांजे सिंधु दरिया ते धाड़ो थो लॻे ऐं असांजो सभिनी जो इहो ई फर्ज़ु आहे त असां सभई हिकु थी हिकु आवाज़ थी करे हिन सिंधु दरिया ते जेको धाड़ो थो लॻे उन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदासीं पंहिंजा हक़ हाणे असां वठंदासीं असां वटि 75 सालनि खां वठी असांजी सिंध में जेको बि ज़ुल्म थियो आहे उहो थी वियो आहे सिंधुअ ते धाड़ो केनाल समूरा सिंधुअ ते धाड़ो केनाल समूरा साम्राज्य तोसा सिंधुअ ते धाड़ो केनाल समूरा सिंधुअ ते धाड़ो केनाल समूरा केनाल समूरा केनाल समूरा केनाल समूरा सिंधुअ ते धाड़ो केनाल समूरा
मुंहिंजो कमु आहे ॿार पढ़ाइणु, तूं थो होती रुगो शैतानगिरियूं कंदो आहे। कमदार इहो जेको तूं ॻाल्हाए पियो न, इहो तूं न पर इहो तोहारो भोतार पियो ॻाल्हाए। तुंहिंजी त तेरी हैसियत ई कोन्हे जो तूं स्कूल में अची कंहिं उस्ताद सां इहा बदकलामी करे। अड़े मास्तर, कहिड़ा सबूत आहिनि तव्हां वटि जो असांखे विया तव्हां हरू भरू ब्लैकमेल कयो? पंहिंजी चाल सुधार, पंहिंजी चाल सुधार, न त ॻोल्हियो ई न लभंदे। कमदार ख़बर आहे न, वक़्तु आयो न त सबूत बि पेश कंदासीं ऐं तव्हां ॾोहिनि खे कंहिं जेल हवाले कंदासीं। मास्तर, तव्हांजा इहे सबूत असांखे फ़ाइदे कोन चाहींदा, छो त तव्हांजो कानून भोतार जे खीसे में आहे, खीसे में। इन लाइ सुठो हिन में अथई त इहे सबूत असांजे हवाले कर, असांजे हवाले कर। अलहमदुलिल्लाह। मसर कर ख़बर सरमंद, कल्ह रद्द अमल ॾाढो ख़राब निकितो आहे। कल्ह कमदार स्कूल में आयो हुयो, असली ॾाढो गुथो पियो ॻाल्हाए। कीअं न ॻाल्हाईंदो, असां बि हुन जे साह ते लत रखी आहे। अदा सरमंद, कमदार असांजे ख़िलाफ़ बाहि जा बभड़ ॿारिया आहिनि। हिकु त वॾेरे अॼु उताक ते घुरायो आहे। अदा सरमंद, मूंखे त ॾाढो डपु पियो थिए। रोज़ी रिज़्क जो मालिक रब आहे, वॾेरो ऐं कमदार न आहे। जंहिं साहु ॾिनो आहे त उहो रोज़ी बि ॾींदो। अदा मां डिॼां थो, तोखे त ख़बर आहे त असांजो भोतार हिन तरह जो MP आहे। हुन जे ॿिनि लफ़्ज़नि चवण सां अलाए शामो छा न थी पवे। मास्तर, वॾो को डिॼणो कांव आहे, पाणीअ में किरण खां पोइ फेंगुनि खां न हेठि ॾिबो। असां वटि वॾेरे ऐं कमदार ख़िलाफ़ सबूत आहिनि। वॾेरो तुंहिंजे वार खे बि तओ न ॾेई सघंदो। अड़े इहे वॾेरे जा दाबा आहिनि। वॾेरे थोरी बि चालाकी कई न, असां कोर्ट जा दरवाज़ा खड़काईंदासीं। यार सरमंद, अलाए छो मुंहिंजी दिलि ॾाढी घबराए थी। तूं घबराए न, मां तोखे अकेलो बाहि में सहणो कोन ॾींदुसि। तोसां गॾु मां बि वॾेरे ॾे हलंदुसि। चङो ठीकु आहे, अच त पोइ हलो। हलो भली। चाचा बख़्शल, घणे ॻाल्हाइण सां मसइलो हल कोन थींदो। जेतिरो ॻाल्हाईंदासीं ओतिरो तुंहिंजे छोकिरनि जो शक वेंदो वधंदो। इन स्कूल जे पैसनि मां असांखे हिकिड़ो रुपयो बि हराम आहे। चवी त तुंहिंजे लाइ असीं साख ॾियण जे लाइ बि हाज़ुर आहियूं। बाक़ी तूं यकीन रख, मां एतिरो बेज़मीर न आहियां जो मासूम बच्चनि जे स्कूलनि जा पैसा खाईंदुसि। तव्हां भरोसो कयो, अहिड़ी का बि ॻाल्हि वीचारे शक ई नथो वञे छोकिरनि जो। मां छा कयां? मां त हुननि खे सम्झाए बीठो आहियां, पर हू मुंहिंजी ॻाल्हि मञनि ई नथा। तव्हां वॾा आहियो, तव्हां ई हुननि खे सम्झायो, जीअं वणेव तव्हां हुननि खे चयो। मां अहिड़ो कुधो कमु कोन कंदुसि। ॾिस न चाचा बख़्शल, चाचा तव्हांजे दिलनि में असांजे लाइ जेको बि मेर आहे उहो कढी छॾियो। तूं वॾो आहे, मां तव्हांजे लाइ हर ॻाल्हि में हाज़ुर आहियां।
झंडा खड़ो नारा हड़ो विड़ंदा हलो विड़ंदा हलो उठो सिंधु जा वारसो सिंधु खे बचायो उठो सिंधु जा वारसो सिंधु खे बचायो बेड़ीअ जो भरल पूर के पार पुजायो बेड़ीअ जो भरल पूर में पार पुजायो उठो सिंधु जा वारसो सिंधु खे बचायो उठो सिंधु जा वारसो सिंध बचायो सिंधु खे बचायो सिंध बचायो सिंधु खे बचायो ये कौम कला खून गहे थी न ठहे थी ये कौम कला ये कौम कला खून डहे थी न ठहे थी हाणे बि पई सिंध जी तारीख़ चवे थी दो देज कॾहिं पग न चने सर खे वधायो दो देज कॾहिं पग न चने सर खे वधायो बेड़ीअ जो भरल पूर में पार पुजायो बेड़ीअ जो भरल पूर में पार पुजायो उठो सिंधु जा वारसो सिंधु खे बचायो उठो सिंधु जा वारसो सिंध बचायो सिंधु खे बचायो सिंध बचायो सिंधु खे बचायो कणकुंज छटल खेत भरल खीर कटोरा कणकुंज छटल खेत कणकुंज छटल खेत भरल खीर कटोरा गजलोयुन जूं लाड़ जूं हालनि जा हिंदोरा अजरक ऐं चुनियूं खेस कथा की न खसायो अजरक ऐं चुनियूं खेस कथा की न खसायो बेड़ीअ जो भरल पूर में पार पुजायो बेड़ीअ जो भरल पूर में पार पुजायो उठो सिंधु जा वारसो सिंधु खे बचायो उठो सिंधु जा वारसो सिंध बचायो सिंधु खे बचायो सिंध बचायो सिंधु खे बचायो तव्हां दिलि चाहे कयो मां 10 आङुरियुनि जो ज़ोर लॻाईंदुसि मां कहिड़ी बि सूरत में तव्हां सां कयल वाइदो ज़रूर निभाईंदुसि तव्हां मूं ते भरोसो कयो ओके ओके इहो ॾींहुं जलसा जुलूस ॾिसी ॾिसी उन्हनि जा नारा ॿुधी ॿुधी मुंहिंजा कन पची पिया आहिनि मूं तोखे इन लाइ घुरायो हा मूं तोखे इन लाइ घुरायो त तूं थाणे में आराम कर सूबेदार जेकॾहिं तोखे पंहिंजा प्रमोशन खपनि ऐं नौकरी प्यारी अथई न त मुंहिंजो कमु कर जे न त पोइ घर वञी वेह बाबा मां निंड सुतल न आहियां कम त कयां थो केनालनि ख़ातिर अवाम जो समुंड उथली पियो आहे मां कंहिं खे रोकींदुसि नंढा ॿार औरतूं मर्द मुजाहिद सम्झ में नथो अचे त केरु कारकून आहे ऐं केरु आम माण्हू सूबेदार कुझु बि कर मूंखे कमु खपे इहे जलसा जुलूस सभु ख़तम थियणु खपनि अॼोके ॾींहं में रिज़ल्ट खपे मूंखे हल ठीकु आहे भोतार जीअं तव्हां चयो उअं ई थींदो बसि रुगो बाबा मथो जी पारत हुजेव बाक़ी शहर में बायूं मां अहिड़ियूं थो मचायां जो सॼे शहर वारा यादि रखंदा अचो हलो
वो अदी भला सरमंद नज़र नथो अचे। सरमत बनी अचे वियो आहे। तव्हां वियो अदा त मां तव्हांजे लाइ चांहि खणी थी अचां। सरमत बीहजो आयो। ठीकु आहे। ॾियो ख़बर अदा घर ॾे चाची ठीकु आहे? अभी ज़ैनब वारा सब ठीक आहे। अदी तुंहिंजे हथनि जी ठहियल चांहि जी कहिड़ी तारीफ़ कयां। असली चांहि पीअण सां मथे जो सूर ख़तम थो थी वञे। हा मास्तर, बाबू बंदे हथनि जी चांहि पीअण जो मज़ो ई पंहिंजो आहे। मुनवर वॾो भागन वारो आहीं जो पियो थो मज़ा माणी। शर्म कर कमदार, इहो छा पए बकी? मारवी मुंहिंजी भाॼाई आहे। भाॼाई मास्तर, मां ही वार पंहिंजा उस ते शान आहिनि कया। मास्तर, तूं दुनिया जी अखियुनि में मिर्च विझी सघीं थो, पर कमदार अक खे बेवकूफ़ नथो बणाए सघीं। मां माण्हुनि जो चहिरो ॾिसी माण्हुनि खे ईअं सुञाणींदो आहियां जीअं मीर भर हज़ारनि मछियुनि में किनी मछीअ खे सुञाणे। हा, तुंहिंजो भाॼाईअ सां ज़रूर को चक्कर आहे। हा साईं। कमदार लॻे थो तूं न्याणीनि वारो नाहीं, तॾहिं त पराई न्याणीनि जे मथां कूड़ा इल्ज़ाम थो हणी। कूड़ो इल्ज़ाम नाहे छोकिरी, कूड़ो इल्ज़ाम नाहे। मुंहिंजी दिलि ऐं दिमाग़ गवाही थो ॾे त दाल में कारो नाहे, समूरी दाल ई कारी आहे। हा, लॻे थो कमदार तोखे ज़लील थियण जो शौक़ु आहे। निकिर मुंहिंजे घर मां, पेर डाए न त बेइज़्तो कंदीसांइ। छोकिरी, कमदार अक सां तेज़ न ॻाल्हाए, तेज़ न ॻाल्हाए। हाणे मां वञां थो, पर चुप करे न वेहंदुसि। हा, तुंहिंजे इश्क जा दास्तान अलफ खां वठी ये यके ताईं सॼे शहर खे ॿुधाईंदुसि, सॼे ॻोठ खे ॿुधाईंदुसि। हा, भली ॻोठ वारा शर्मंद खे मुबारकूं ॾियनि, मुबारकूं। कमदार केर थो मुबारकूं ॾे? अदा शर्मंद, कमदार जो मिड़े मथो ख़राब थियो आहे। मूं ते ऐं अदी मारवीअ ते कूड़ा इल्ज़ाम पियो हणे। हा साईं, मां कूड़ो आहियां ऐं तव्हां ॿिन्हिनि जे मथां वरी कूड़ा इल्ज़ाम पियो हणां। मां तव्हांखे मौक़े ते पकड़ियो आहे। तव्हां ॾोही आहियो, ॾोही। ॾोही आहियूं? छा कयो आहे असां? कहिड़ो गुनाह कयो आहे? असांखे तूं ॾोही थो सम्झी? कुझु शर्म कर कमदार, कुझु शर्म कर। का छोकिरी पंहिंजे सोट या मासाद सां खिली ॻाल्हाए त तव्हांजी नज़रुनि में उहा बेकार आहे, बदकिरदार आहे। पंहिंजे अंदर मां इहा किनी सोच कढी छॾ। कमदार क़ुरान मथे ते खणी इन ॻाल्हि जी शायदि ॾींदे न, मां पोइ बि तो कुते ते यकीन न कंदुसि। कमदार, मूंखे पंहिंजी ज़ाल मारवी ऐं मास्टर मुनवर ते यकीन आहे, कॾहिं बि ग़लति कमु नथा करे सघनि। अरे निकिरी वञ मुंहिंजे घर मां, न त तुंहिंजा टुकड़ा टुकड़ा करे शिकारी कुतनि खे न खारायां। वाह जो तुंहिंजो इंसाफ़ आहे। इहो आहे सच ॻाल्हाइण जो फ़ाइदो। शर्मंद, जेकॾहिं टुकर टुकर करणा अथई न त हिननि जा कर। तुंहिंजी अखियुनि में धूड़ पिया विझनि, धूड़। तूं ईअं न मुड़ंदे शैतान, जेसिताईं तोखे मां मोचड़ा न हणंदुसि न, तेसिताईं तूं न मुड़ंदे। छॾ शर्मंद, कावड़ हुई हराम आहे। भले पियो कुते वारी ॻाड़ी हणे, असां ते को फ़र्क़ु नथो पवे। वॾो को कम ई न हुयो जो असां ॿिन्ही दोस्तनि जे विच में नफ़रत जो ॿिज पियो पोखे, असांखे हिक ॿिए जो दुश्मन पियो बणाए। मास्तर, अॼु लठ त घणो अंदरि पई त अॼु कमदार खे झटको थो पियो। हल त हली हली। न शर्मंद, तूं कमदार खे कुझु बि न चवंदे, हुनखे पाणे लासी सज़ा ॾींदो। हथ कढ। शर्मंद, या अल्लाह
मां चवां तो कमदार नक पंहिंजो ज़मीन सां रगड़े अॻियां खां पोइ किथे बि बेगुनाह इल्ज़ाम न हणंदे। कर कीसु एली मूं तौबा कई ओ मुंहिंजो नंढनि वॾनि में तौबा कई मां बि कुझु न कंदुसि एली मां कुझु न कंदुसि मूं तौबा कई मां तौबा कई गैरत बेगुनाह इल्ज़ाम तूं हणी घणी थी अथसि गैरत हूंदसि त ॿीहर न कंदो। मुंहिंजी बि ॾाढ़ी आहे जेकॾहिं मां बि तव्हांजूं थोड़ियूं कराए न ॻोठ में न घुमायो न त मुंहिंजो नालो बि कमदार अकु न आहे अकु न आहे। ओ बख्शू बख्शू निभागा काथे मरी वे देर कई आजा कमदार छा छोसी काथे जो रेडियो करे बख्शू सॼे ॻोठ खे ख़बर पइजी वई आहे तोखे ख़बर न पई आहे। कमदार मूंखे कहिड़ी ख़बर मां सॼो ॾींहुं ॿनीअ ते मां मलाक आहियां छा ॿुधाईंदे त ख़बर पवंदी न। बख्शू बख्शू सच चवण जी सज़ा मिली आहे असल मुंहिंजा हॾ ॿुॾ फिजी विधा अथनि उज़बा पिया था सूर कनि। बख्शू बख्शू ईअं छिते कुते खे बि नाहे कुटबो जीअं मूंखे कुटियो अथनि। कमदार आख़िर विढ़िया केरु थी इहो तुहारो भाटियो सरमंदो ऐं मास्तर मूंखे असुल सॼे ॻोठ में ड्रोड़ाए कुटियो अथनि पाण खे अलाए छा था सम्झनि। बख्शू हुननि कमदार अक खे धक हणी सुठो नाहे कयो। बख्शू मां ख़ामोश कोन वेहंदुसि मां हुननि खां पंहिंजी इज़त जो पलांद वठंदुसि पलांद अहिड़ो पलांद वठंदुसि जो सॼे ॻोठ खे आङुरियूं वात में हूंदियूं आङुरियूं। कमदार आख़िर तोसां विढ़िया छो आहिनि हू घर में अचनि त मां हुननि खे थुक लान त कयां थो। तुंहिंजूं थुकूं लांतूं हुननि ते असरु कोन कंदियूं हुननि खे थुकूं लांतूं मां हणंदुसि मां अहिड़ियूं थुकूं लांतूं हणंदुसि जो सॼे ॻोठ खे ॾस ॾींदा ॾस सॼो ॾींहुं वतन था इनकलाबी नारा हणंदा ऐं वतन था ॻोठ वारनि खे वरी भोतार जे ख़िलाफ़ फड़काईंदा। बख्शू बख्शू तुआरा शोरा मुल्क जा दुश्मन आहिनि मुल्क जा दुश्मन ऐं माण्हुनि खे वरी मुल्क टोड़ण जूं सलाहूं ॾींदा था वतन सलाहूं। हा तव्हां जहिड़ा वॾेरनि जा वाठा अहिड़ियूं ॻाल्हियूं करे था सघनि। कमदार असांजो मुल्क ई पाकिस्तान वॾी जिदोजहद ऐं कुर्बानियुनि सां आबाद थियो आहे। असांजे मुल्क पाकिस्तान खे केर बि माई जो लाल तोड़े नथो सघे। हिन वक़्तु ही सिंधी क़ौम पाकिस्तान खे टोड़ण लाइ नाहे निकिती। ही सिंधी क़ौम वसीलनि सिंध जे पाणी ऐं सिंध जे धारे ख़िलाफ़ एहतिजाज बि करे हिन क़ौम खे झंझोड़े ऐं जगाइण लाइ निकिती आहे। इन्हनि जी जिदोजहद जे करे क़ौमी गीत ऐं इनकलाब जा नारा था लॻनि। हाणे ही सिंधी क़ौम जेसि ताईं उन्हनि ज़ालिमनि खां पंहिंजा हक़ छिनी न वठंदी तेसि ताईं ख़ामोश कोन वेहंदी। मूंखे फ़ख़ुरु आहे पंहिंजी औलाद ते जंहिं ॾुखे वक़्त में हिन सिंधड़ी माउ सां पंहिंजो नातो निभायो आहे। दुश्मननि सां जंग जोटी आहे दुश्मननि सां जंग जोटे सिंधू जे पाणीअ लाइ पिया था आवाज़ उथारनि ऐं तव्हां उन्हनि जे मथां मुल्क दुश्मन ऐं दहशतगर्दी जा इल्ज़ाम पिया आणो। अरे लॻे थो मूंखे त तुंहिंजे हिन जिस्म में सिंधू जो पाणी न मुल्क दुश्मननि जो रक्त शामिल आहे। तॾहिं त नीमक हरामी जी ॻोल्ही थो करे तुंहिंजो न आहे कमदार तूं वॾेरे जी ओभर खाई तॾहिं त वॾेरे जी ॻोल्ही थो करे। बख्शू मूंखे सत क़ुरान मथे ते खणाए इहो पाणीअ जो रुगो बहानो आहे बहानो असुल हुन जो मक़सदु हे मुल्क टोड़णो आहे टोड़णो। हा कमदार
क़ुरान पाक जा कूड़ा कसम न खण सॼे ॻोठ खे ख़बर आहे त तूं कूड़ो क़ुरानी ऐं फिरे बि आहीं मां चवां थो चई वञ मुंहिंजे नज़रनि खां त भञा आहिनि इहे उज़बा बख्शू तोॾे ॾोह न आहे सियाणनि सच चयो आहे त जहिड़ा कांव त तहिड़ा ॿचा अॼु तुआरी ॻाल्हियुनि में बि मूंखे मुल्क दुश्मनी नज़र अची रही आहे मुल्क दुश्मनी हा अरे कमदार अरे तूं मुंहिंजे दर ते बीह ऐं मूंखे मुल्क दुश्मन जा ताना थो हणे हिते बीह त मां तोखे ॾिसां थो हल 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 ॾिसे थो मां तुंहिंजी हिन लठण खां कोन थो टिजां बख्शू लठणी त ॾेखार अरे हणी त ॾेखार बख्शू तूं मूंखे मारे सुठो नाहे कयो मूंसां वेर कारीगर वारो वेर अथई वेर ॾिसजांइ त मां तव्हांजो कहिड़ो होशियार थो कयां मां चवां थो हलियो वञ हितां अरे जेको करणो थी वञ कर वञा छो वञा मां तोखे ॾिसी रहंदुसि अरे होरे वञो ॾिसो कमरे में ॾिसो हलो 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 कुझु त ख़्यालु कर साहब असां धाड़ियो त न आहियूं जो घर में काहे पियो सवाल न कर पोड़ा मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजो जियालो पुटु अकबर किथे आहे छा कयो आहे अकबर छा कयो आहे तोखे ॿुधायां छोरा ॾिसी अचनि अरे रे जल्दी अचो छोरा अंदर हुयो साहब ॿुधाए त पंहिंजे हिन जियाले पुट खे तो किथे लिकायो आहे त अॼु मां हिन जूं बूटियूं करे कुतनि खे खरायां छा कयो आहे अकबर ही रोड ब्लॉक ही बाहियूं किरोड़नि जो नुक़सान कयो आहे किरोड़नि जो इहो कूड़ मुंहिंजो पुटु पढ़ियल लिखियल सुलझियल आहे हू मुल्क जो नुक़सान नथो करे सघे त पोइ इहे बाहियूं मां ॾिनियूं आहिनि पुलिस मथां पथरा मुंहिंजो पीउ कब्र मोतीअ जे कयो आहे मुंहिंजो पुटु ॾोही आहे ॾोही राह जो एजेंट आहिनि असांजे मुल्क जो दुश्मन आहे मां हुनखे कॾहिं बि न छॾींदुसि इहो ॿुधाए त हू किथे आहे ॿुधाए मूंखे तो पंहिंजे हिन जियाले पुट खे किथे लिकायो आहे छो था मारियो बाबा खे छो था मारियो अकबर छा थिए तुंहिंजो मुंहिंजो भाई मतलब त तूं बि हिन जियाले जी भेण आहीं अरे वठोस ॾिसो सदा वठोस न छॾो बाबा खे वठोस मारे अपने नंढो खानी पड़ाए वॾा हलिया आहिनि पाणी जे खिलाफ़ आवाज़ उथारण लाइ त केॾा न ठाहियो छो था मारियो बाबा खे कुझु हया कर सूबेदार कहिड़ो ॾोह कयो आहे मुंहिंजे बाबा जो हुनखे मारियो था इहा वर्दी तव्हांखे इहो थी सेखारे त तव्हां मिसकिननि जे घर में घिड़ी करे पंहिंजी दहशतगर्दी हलायो जोए तुंहिंजी ज़बान त तलवार खां बि वधीक तिखी थी हले वधकर पंहिंजी इहा ज़बान त खुटो ॾेई साव न कढाए हमारे बाबा के छा कयो आहे बाबा घर में घिरी रोब न कर छाते छितो थियो आहे छा कयो आहे मुंहिंजे पीउ छो वरितो अथई मुंहिंजे पीउ खे तव्हांजे पीउ तव्हां देशनि खे पैदा करण जो ॾोह कयो आहे जंहिंजी ही पोड़ो सज़ा पियो लोड़े पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उठाइण ॾोह न आहे असांजे पाणीअ ते धाड़ो पियो लॻे सिंधू दरिया असांजो जीआपो आहे असां सिंधू दरिया खे बचाइण जे लाइ हक़ सच जो रस्तो वरितो आहे सिंधूअ मथां ठहंदड़नि केनालनि ख़िलाफ़ आवाज़ उठाइण हक़ बि आहे त जहाद बि साहब तूं बि त हिन सिंध में रही थो तुंहिंजे रत में त हिन सिंधू दरिया जो पाणी शामिल आहे साहब तुंहिंजो त इहो फर्ज़ आहे त तूं चोरनि लुटेरनि खे गिरफ़्तार कर जेके सिंधू दरिया जो पाणी चुराए रहिया आहिनि तव्हां जूं इहे तकरीरूं मुल्क सां बग़ावत थियूं कनि मां तव्हांखे इहा बग़ावत करणु कोन ॾींदुसि मां तव्हां देशनि खे ख़तम करण जो कसम खयो आहे सूबेदार तूं कंहिंखे मारी हिन धरतीअ जा वारिस पाण सां गॾु कफन ॿधी
निकिता आहिनि। सिंधूअ मथां धाड़ो नामंज़ूर, केनाल समूरा नामंज़ूर, दरिया खपाईंदे पातर खाईंदे। वाह सूबेदार वाह, वाह जो धरती मां जो हक़ पियो अदा करे हिन धरती जा जोधा मारे तूं पंहिंजी वर्दीअ मथां फूल लॻाईंदे। जेकॾहिं माण्हू थी न त उन्हनि खे मार जेके सिंधू जो पाणी चोरी करे सिंध खे तबाह पिया कनि। सूबेदार तूं असांखे छा ख़तमु कर? असां हिन धरतीअ जा जोधा आहियूं, जोधा। असां एटम बम खां वधीक ताक़त रखूं था। जेको बि असां सां टकराईंदो उहो ख़ुदि टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। छो त असांखे जीएम सैयद फादुर राव जो ऐं बशीर खान कुरैशी शऊर ॾिनो आहे, अकुल ॾिनो आहे ऐं ज़ालिमनि जे ख़िलाफ़ विहण जो जज़्बो ॾिनो आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे ॿुधायो आहे त ताक़त जो सर चश्मो अवाम आहे। अवाम चाहे त सभु कुझु करे सघे थी। अवाम छा कंदो अवाम? छा आहे अवाम वटि? जलसा, जुलूस, खोखला नारा, ॿियो तव्हां वटि आहे बि छा? मां तव्हांजी ज़बाननि ते अहिड़ा त ताला हणंदुसि ऐं तव्हांखे जेलनि में बंदि करे तव्हांजे सीननि में गोलनि जी बारिश करे अहिड़ी त ज़ुल्म जी तारीख़ पैदा कंदुसि जो को बि पाणीअ जे ख़िलाफ़ आवाज़ उथाइण जी बग़ावत न कंदो। ओए मुंहिंजो सीनो तुंहिंजे लाइ हाज़िर आहे, हलाए गोली। मां तो चवां मञ त केनाल मंज़ूर, मञ न केनाल नामंज़ूर। जेकॾहिं तव्हां न मञंदव त मारिया वेंदव। भली तूं मार, पर केनाल न आहिनि मंज़ूर, न आहिनि मंज़ूर। त पोइ ठीकु आहे, मां पीउ पुटनि खे उहो त सबक़ सेखारींदुसि जो ता क़यामत ताणी को बि पाणीअ जो नालो न खणंदो। ही पाणी असांजी हयाती आहे, ही मिल्कियत असांजी ज़ाती आहे। केनाल ठहण कोन ॾींदासीं, खणी सीना फौलादी ईंदासीं। हलाए गोली, हलाए गोली, हलाए गोली, हलाए गोली। हिन धरतीअ जा सभु जोधा आहियूं, हिन सिंधूअ जा असीं वारिस आहियूं। तूं कंहिं ते अॼु वार कंदे, तूं कंहिं जो सिरदार कंदे। हलाए गोली, हलाए गोली, हलाए गोली, हलाए गोली। हाँ तो पतती। अरे बैठो इसने के, अरे रे खड़े इसने पड़े के मरी नहीं यो। हट बैठिए लेने की। हट अदा छॾ सूबेदार, छॾ मुंहिंजे पुट खे। जेको बि पाणी ऐं केनालनि जे ख़िलाफ़ आवाज़ उतारींदो उन जो हशर इहो ई थींदो, इहो ई थींदो, इहो ई थींदो। बाबा कुछ कर जल्दी, न तो वो अदा के मारे छॾींदा। मुंहिंजी त अलाह की आहे, मुंहिंजे बदिले जो मददगार उहो ई थींदो, मुंहिंजे बदिले खे पंहिंजी पनाह में रखंदो। फुतार साईं तव्हांजी धमकी कम ॾेखारियो ऐं सूबेदार साहब पाण मल्हायो आहे बाबा।
काफ़ी धरतीअ जा जियाला गिरफ़्तार करे ॿधी आयो आहे। पर पोइ बि भोतार जलसा ऐं जुलूस वधंदा था वञनि। जाथे पहुचो जाथे वञो त उते सिंधु सॼी सरापा एहतिजाज लॻी पई आहे। कमदार तूं ॾिसंदो रह, ये जलसा जुलूस मुंहिंजे ख्वाबनि खे चिकना चूर नथा करे सघनि। मां हीअ धरती ट्रामो करे छॾींदुसि, पर पंहिंजो मक़सद ज़रूर पूरो कंदुसि। भोतार बख्शल ऐं मास्तर पिया अचनि। ख़ैर त आहे बख्शल, कीअं अचणु थियो आहे? भोतार पुलिस मुंहिंजे घर में घिरी मुंहिंजे पुट अकबर खे गिरफ़्तार करे वई आहे। बख्शल वॾो को नादान आहे। अड़े कॾहिं बेॾोही बि गिरफ़्तार थियो आहे छा? तो वारो पुट वॾो ॾोही आहे छो? बख्शू तो वारे पुट जे ख़िलाफ़ वॾा सबूत मिलिया आहिनि। इहा त मूंखे ख़बर ई कोन हुई त तव्हां मुल्क दुश्मन आहियो। पुत्र तव्हां ही छा था चयो? असां मुल्क जा दुश्मन आहियूं? इहो कूड़ आहे पुत्र। मुंहिंजो पुट बेदोही आहे। इहो मुंहिंजे पुट मथां पूरो इल्ज़ाम आहे पुत्र। भोतार तव्हांखे त ख़बर आहे त पुलिस नोड़ीअ मां नांग ठाहींदी आहे। अदा अकबर खे कहिड़ी ख़बर दहशतगर्दीअ जी? ओए ये जलसा जुलूस तकरीरूं पुलिस जे मथां पथराव। अरे तव्हां कुछ भी चओ पर तुंहिंजो पुट दहशतगर्द आहे। पुत्र तव्हां सां मतलब मुंहिंजे पुट जी ज़िंदगी बचाए सघनि था। वाह बख्शू वाह। भोतार बि मुल्क दुश्मन जो साथ ॾे ऐं पाण बि मुल्क दुश्मन थिए। वाह जी भोतार खे सलाह थो ॾी। वॾो भोतार जो सॼणो आहे। बख्शो मुल्क दुश्मन खे सज़ा मिलंदी, ज़रूर मिलंदी। निकुरत त कयां न फैसलो। मिट्टीअ जे तूं मान लाइ जोधा थी झेड़ो कजाए। मौत जे मोहलत ॾेई त सिंध खे निमी सजदो कजाए। मुर्कंदे सिर घोर जाए तबसम सिंध जे सींध तां। सरमद तुंहिंजो चेहरो त सिंधु दरिया जे तेज़ वहकरनि जी महकंदो हुयो। तुंहिंजी सूरत खे ॾिसी त दिलि बाग बहार थी वेंदी हुई। अॼु तुंहिंजे चेहरे ते मायूसीअ जा ककर ॾिसी ईअं थो लॻे त ॼण सिंधु दरिया मां पाणी खसिजी वियो आहे। मारवी इहो सच आहे। महिराण जूं मौजूं पाणीअ जा तेज़ वहकरा सिंधु दरिया में गजगोड़ शींहं जियां गजंदा हुया। इंसान त छा पखी पखण जानवर ख़ुशीअ मंझां झूमंदा हुया। सिंधु बादशाह जी बादशाहीअ खे अलाए कहिड़े ॾाइण जूं नज़रूं खाई वयूं। अॼु उन दरिया बादशाह जे पेट मां वारी पई उॾरे। पखी पखण पाणीअ जे फुड़े फुड़े लाइ तड़पी रहिया आहिनि, मरी रहिया आहिनि। सिंधु रेगिस्तान जे ऋण पट जियां दाहूं पियो करे। मूंखे त ईअं थो लॻे सिंधुअ जो पाणी असां ग़रीब हारनि मिसकीननि जे अखियुनि मां मींहं जियां पियो वसे। ऐं सवाल थो करे त मां सॼी ज़िंदगी तव्हांजे अबनि ॾाॾनि खे पाणी पीआरियो, कुझु हया कयो, कुझु गैरत कयो। मारवी तूं ॿुधाए मां हुनखे कहिड़ो जवाबु ॾियां? इहो जवाबु ॾियां त असांजो ज़मीर पैसनि एवज़ विकामजी वियो आहे। असां गैरनि जा ग़ुलाम बणिजी उन्हनि जे रहम करम ते पिया ज़िंदगी गुज़ारियूं। असां बेजान बुत बणिजी विया आहियूं। छा असां बेजान बुत बणिजी विया आहियूं? असांखां कुझु बि नथो थिए। सरमत अॼु तूं कहिड़ी बुज़दिली वारियूं ॻाल्हियूं पियो करीं? हाणे तूं हार पियो मञी? मारवी मां हार इन लाइ पियो मञां त ग़रीब हारी मज़दूर मिसकीन रस्तनि ते निकिरी नारा पिया हणनि ऐं इहे सिंध जा पीर मीर वॾेरा घरनि में गहरी निंड सुतल आहिनि। जेसिताईं उन्हनि जो ज़मीर न जाॻंदो तेसिताईं असां
जेलनि में अदा अकबर जिया मारिया वेंदासीं। सरमद मौत त बरहक आहे, महलूं त मुर्सनि ते ईंदियूं आहिनि। जियापे जी जंग में जेकॾहिं जेल मिलियो त इमाम सजाद जी सुन्नत समझिजो। जेकॾहिं विढ़ंदे शहीद थी वियासीं त शहादत जो रुतबो घटि त नाहे। असांजे जिस्मनि में रत जो फुड़ो बि आहे त पाणी ख़ातिर विढ़ंदासीं। असांजे जियापे जी जंग मरण ताईं जारी रहंदी। दिल बर धरतीअ जा कंदा दर्दन जो सरमान। हम त तू मुल्क जो दुश्मन आहीं ऐं राज जो एजेंट आहियां। वॾा हे त छा हिन वॾा बि मञींदा, ॿ पादर लॻंदसि त तोते वांगुरु ॿोलींदो। भली तव्हां ज़ुल्म जी इंतिहा कयो, मुल्क दुश्मन बणाए मारियो, कन खोले ॿुधो। असां हिन धरतीअ जा वारिस आहियूं, दुश्मन न। तव्हांजो ज़ुल्म असांखे झुकाए नथो सघे। सिंध बचाए बदन खे बाहि बणाए लिंग लिंग पंहिंजो लोह जो ठाहे। ये खबर है इन छोरे कुछ ज़बान खोली जा न, इन कुछ बासियो जा न, कुछ इन जे दिमाग में कामरेटी वारी हवा निकती या न। साहब मारे मारे असांजा हथ सूर था कनि, हिन भागे जी जूं ई नथी चुरे। लॻे थो त लोह जो ठहियल आहे, लोह जो। अकबर मां चवां तो मन, इज्जत सां मन, न त मुंहिंजे हथों कुत्ते जी मौत मारियो वेंदी। मञंदे या न? न, कॾहिं बि न। तूं त छा पर तुंहिंजा वॾा बि मञीदा। मञदे हर हाल में तू मञदे न, कॾहिं बि न। मञ मञ मञदे जो न, कॾहिं बि न। सिंध बचाए निकता सिंध बचाए निकता सिंध बचाए निकता बदन बदन काती हेठां कन कोई भी नारा नीह जा। सिंधरी तुझो सुकन मरंदा से भी मुर्कन तपो मरदे। छोरो होश में अचे वरी मूंखे ॿुधायो, वरी हिनखे मां जा मञाया जा मारिया। सरमंद हाणे असांजी हीअ सिंध धरती शिकार जे कब्ज़े में अची वई आहे। हू नादरी हुकुम हलाए पंहिंजा मक़सद पूरा था कनि। हुननि जूं इहे बदमाशियूं ॾिसी असां ग़रीबनि जो त साह मुठ में अची वियो आहे। असांजा पंहिंजा धरतीअ जा हुआ मीर पीर वॾेरा भोतार ख़ामोश थी तमाशो पिया ॾिसनि। केर बि आवाज़ बुलंद करण वारो नाहे। जेको बि हक़ जे ख़ातिर आवाज़ थो उथारे त उन ते कूड़ा बग़ावत जा केस लॻाए सोट रकबर जीअं उन्हनि खे जेल उमाड़े थो वञे। अदा इहो ई त ॾुख आहे। जंहिं असम्बलीअ में ईमानदार ऐं सचा इंसान वेहंदा हुआ, अॼु उते टंडा मुंडा बेईमान वेठा आहिनि, जेके ग़ुलाम बणिजी भोलड़े जीअं उन्हनि जे इशारनि ते था ॻाल्हाइनि। अदा सरमंद इहो सभु ॾोहो असांजो आहे
जो असां हिन बेज़मीर माण्हुनि खे वोट करे इन्हनि खे असां MNA MP चूंडे उन्हनि खे विहारियूं था, उहे ई वरी उबतो असांखे ॻीचे में था पवनि। हाणे इहो रोअण ऐं पिटण मां कहिड़ो फ़ाइदो? असांजे लाइ त हाणे ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। असां जीअरा बि हुजऊं ऐं सिंधु दरिया मां 6 किनाल निकिरनि। सिंधु दरिया न, असां सिंधियुनि जो शान मान गैरत आहे। सिंधु दरिया आहे त सिंधी बि आहिनि। कसम आहे मूंखे हिन धरती माउ जो, अगरि सिंधु दरिया ख़ातिर हथियार खणणा पिया न त बि हथियार बि खणंदासीं। हिननि सीननि मथां बम ॿधी बि जान ॾींदासूं। सिंधुअ जे पाणीअ मथां कब्ज़ो करणु न ॾींदासूं। सरमंद, हाणे इन सिंधु दरिया जे पाणीअ मथां कब्ज़ो करणु हाणे कंहिंखे बि कोन ॾींदासीं। केनार समूरा ना मंजूर, सिंधु ते धाड़ो ना मंजूर, केनार समूरा ना मंजूर, सिंधु खातिर जेड़ो इन दरिया खातिर जेड़ो साम्राज्य तोसा जेड़ो इन केनालन खातिर जेड़ो साम्राज्य तोसा जेड़ो साम्राज्य तोसा जेड़ो सिंधु खातिर जेड़ो दरिया खातिर जेड़ो। असांजी सिंधु धरती एतिरी त निंधड़की थी वई आहे जो हर कोई तो उनखे ई लुटे। असांजूं लखे एकड़ ज़मीनूं धारनि खे ॾिनियूं थियूं वञनि। हाणे असांखां इहो बर्दाश्त कोन थींदो जो असां घरनि में वेही निंड्रू कयूं या होटल ते वेही टाइम ज़ाया कयूं। हाणे असांखां इहो बर्दाश्त कोन थींदो। हाणे नंढे तोड़ी वॾे खे हर हिकु माण्हूअ खे इन पाणीअ ख़ातिर ॿाहिरि निकिरणो पवंदो, न त इहे मांगर मछ असांजी सॼी सिंधु खाई वेंदा। पाणीअ खातिर सिंधुअ खातिर लुटिया वेंदा, बर्बाद कंदा। तव्हां सभिनी खे हिकु थियणो पवंदो, हिकु आवाज़ थियणो पवंदो, तॾहिं असां पंहिंजी सिंधु बचाए सघंदासीं। सिंधुअ ख़ातिर साम्राज्य तोसां सिंधुअ ख़ातिर पाणीअ ख़ातिर। वक़्त जे यज़ीदनि ज़ुल्म जी इंतिहा कई आहे। असांखे झुकाइण लाइ कूड़ा केस हणी, कूड़ियूं गिरफ़्तारियूं करे असांजे घरनि में गिरी असांजा दोस्त साथी सभु गिरफ़्तार कया विया आहिनि। असां इन्हनि हुक्मराननि खे ॿुधाइण था चाहियूं त असां पोइ ते हटण वारा न आहियूं। भली तव्हां असांजे मथां केतिरा बि कूड़ा केस दाख़िल छो न करायो, पर असांजो हे पुरअमन जिदोजहद, पुरअमन असांजो धरणा हे पिया हलंदा रहंदा। असांजा ही जेके बि धरणा आहिनि इहे पुरअमन पिया हलंदा रहंदा। केनाल समूरा केनाल समूरा सिंधुअ ख़ातिर। अगरि ॾाढ जे ज़ोर ते केनाल ठाहिया विया त असां सभु सिंधी कुर्बान थींदा वेंदासीं, घरों निकिरंदासीं सभु सिंधी। अगरि जे ही केनाल ठहिया त सिंध जो हर शहर मैदान जंग बणिजी वेंदो। हड़तालू कंदा जे भी केनालनि लाइ हड़ताल कई निड़ीअ ते लत ॾेई साह कढंदोमांसि। यार मास्तर, असां हिन धरणी मां भॼी करे को बुज़दिलानो त कमु नाहे न कयो। यार सरमंद, असां हिन धरणे मां ॿाहिरि निकिरी काई बि ग़लती नाहे कई। जीअं असां हिन दोस्तनि जी वधीक सपोर्ट बि करे सघूं ऐं उन्हनि खे ॿाहिरि कढण जो को रस्तो बि कढी सघूं। हा यार मास्तर, तूं सही थो चवे। असां ॿाहिरि हूंदासीं त इहा जिदोजहद अञा बि अॻिते हूंदी। हा यार, तूं सही थो चवे। अचो सूबेदार साहब, अचो, तव्हां ॾाढो ई मौजूद आहिनि। छा कयो आहे असां?
पुलिस असांखे घर में वठी आया आहे। अरे तव्हां पुछो था त असां छा कयो आहे? कुए लधी हरीड़ पोइ साईं थी वियो पासारी। तव्हां बि साईं नवां कामेर थी विया आहियो। दरिया जे बहाने पतो था भोतार जे ख़िलाफ़ ॻोठ वारनि खे भड़काईंदा। अरे जॾहिं खां वठी भोतार MP थियो आहे तॾहिं खां वठी तव्हां भोतार सां कारीगर वारो वेर विधो आहे। वेर या शैतानगिरी न कर शैतान। असां भोतार जे ख़िलाफ़ न, असां केनालनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो आहे। असांजी जिदोजहद पाणीअ ते धाड़े हणण वारनि जे ख़िलाफ़ आहे। पाणी असांजी ज़िंदगी ऐं मौत जो सवाल आहे। पाणी असांजो जियापो आहे। हुननि ज़ालिमनि खे पाणीअ मथां धाड़ो हणण कोन ॾींदासीं। पाणीअ ख़ातिर असां पंहिंजा सिर बि क़ुर्बान कंदासीं। कन्न खोले बुध सरमंद, वो हर सर थड़ खां धार करे छॾींदुमि जेको केनालनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो। ऐं हा, जेको बि इन जिदोजहद में पंहिंजा कदम मिलाईंदो मारियो वेंदो। ही तव्हां छा था चयो? तव्हां पाण हिन धरती जा आहियो। बख्शो मूंखे CM जी कुर्सीअ ते वेहणो आहे ऐं उन जे लाइ जेके बि सर कटणा पिया ऐं यादि रख, जेको बि मुंहिंजे रस्ते में ईंदो या तो वो मारियो वेंदो या जेल हवाले हूंदो। यादि रख, सिंधुअ मां केनाल ठहंदा, ज़रूर ठहंदा। सूबेदार ॾिसी छा थो? अटियल हिननि ॿिन्ही खे, सरमंद ऐं हिन मास्तरड़े खे खणी हली जेल में बंदि करीन। हिननि जे सौट जीअं हिननि जे मथां बि बग़ावत जो केस ठोके, हिननि जे मथां एॾो त टार्चर कर जीअं हिननि जे दिमाग़ मां पाणीअ वारो ख्वाब निकिरी वञे। वाह तू न पट सूबेदार, वाह तू न पट। कम ॾेखार कम। मस मस त निभागा हथ आया आहिनि। हाज़ुर कमदार, मां हिननि खे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि जो हींअर दरिया बादशाह जो नालो वठण गुनाह सम्झंदा। उतार कुझु रब जे कहर खां डिॼ। हिन कुर्सी जे ख़ातिर हिन धरतीअ सां गदारी थो करीं। हीअ क़ौम कॾहिं बि तोखे माफ़ न कंदी ऐं तुंहिंजो अंजाम तमामु ख़राब निकिरंदो। बंदि कर पंहिंजी ज़बान खे मास्तर। जेकॾहिं न मां पंहिंजे अंजाम खां ॾियां त हिन दंदल में पेर ई न पाया। CM थो चाहियां ऐं CM बणिजी हिन पूरी सिंध ते हुकूमत करण थो चाहियां। CM बणजण जे लाइ जेको बि मूंखे कदम खणणो पियो उहो ज़रूर खणंदुसि। त पोइ फिरौन, निमरूद, यज़ीद बणिजी पंहिंजे ज़ुल्म जी इंतिहा असांजे मथां कर। असांजी ज़बान ते हक़ सच जा नारा लॻंदा, सिंधुअ ते धाड़ो नामंज़ूर। अरे तुझी या मजाल, तू खुदार जे अॻियां नारा तोड़ी। बस भोतार, तव्हां खां डिॼां थो, न त मुंहिंजो नालो बि आहे कमदार अक्कु। अहिड़ो हणांसि धक्को जो असुल हर मां खुरड़ी ई न हणे। कमदार मूंखे इहो त ॿुधाए त ही नारा कंहिंजे लाइ थो हणे? पोइ भला तूं ई ॿुधाए छोरी त ही नारा कंहिंजे लाइ थो हणे? तुंहिंजे लाइ थो हणे, बहुतारनि लाइ थो हणे, पीरनि मीरनि सरदारनि लाइ थो हणे। होश में ताईं छोरी, यो छा थी पकी? हा मां होश में आहियां। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए बहुतार, जेकॾहिं दरिया सुकी वियो त ज़मीनूं कंहिंजी गैर आबाद थींदियूं? तव्हां जूं, सरदारनि जूं। असां ग़रीबनि वटि छा आहे? छॾे खां केनालनि जो ॿुधो आहे न त जी जुरी पियो आहे। असां त ॿिनि टिनि जरेबनि जा मालिक, पर अव्हां त हज़ारे जरेबनि जा मालिक आहियो। अव्हां उन्हनि ज़मीनुनि जे करे बहुतार सरदार ऐं नवाब पिया सॾिजो। मथे ते बोस्कीअ जा पटका ऐं हीरनि वारी टोपियूं पाए करे कंध मथे खणी पिया घुमो। जेकॾहिं न सिंधुअ मां पाणी हलियो वियो, अव्हां जूं इहे ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं।
पोइ हिन धरतीअ ते न रहंदो को वॾेरो ऐं न रहंदो को कमदार। भोतार कुर्सियुनि जी लालच में पंहिंजो ज़मीर न विकिण। इहे कुर्सियूं त चंद ॾींहंनि जो खेल आहिनि। घणा साल कुर्सीअ ते वेहंदे पंहिंजी धरती मां सां दगा न कर। पंहिंजे पटकनि जे वरनि ऐं सिंधी टोपीअ जे शान खे सुञाण। तुंहिंजी त 7 पीढ़ियुनि हिन सिंधु दरिया जो ई त पाणी पीतो आहे। सिंध जा वेरी तोखे कुर्सी जी लालच ॾेई करे सिंध जो मयारी ऐं अज़ीम गुनाह कराइण पिया चाहिनि। तुंहिंजो ऐं तुंहिंजे समूरे खानदान जो नालो निशान मिटाइण था चाहिनि। छो त सिंध सरापा एहतजाज आहे ऐं बहाए वांगर भड़की पई आहे। हिन धरतीअ जा सभु पुट पंहिंजे सिर ते कफन ॿधी करे ॿाहिरि निकिरी आया आहिनि। सिंध जी न्याणियुनि पंहिंजी बाह में चूड़ियूं पाइण जी बजाय हथ में हथियार खया आहिनि। अॼु सुभाणे तूं रस्ता बंदि ॾिसंदे त पोइ तूं किथे मारींदे, तूं कंहिंजी ज़बान कटींदे। भले तूं सिंध जी सरज़मीन खे करबला जो मैदान बणाए। भले तूं सिंधियुनि जा रत रोडनि ऐं रस्तनि ते वाए क़त्ले आम कराए। सिंध जो बच्चो पंहिंजी जान खे कुर्बान कंदो, पर तुंहिंजो मक़सदु कॾहिं बि पूरो करण न ॾींदो। सिंधु दरिया सिंधियुनि जो आहे ऐं सिंधियुनि जो ई रहंदो। को बि मां जो लाल उन ते कब्ज़ो नथो करे सघे। भोतार मां पंहिंजी इज़त लाइ तुंहिंजी पेरनि ते थी विझां। सीएम जी कुर्सीअ जी लालच में पंहिंजी धरती ऐं क़ौम जो मयारी न थी भोतार। न त हीअ धरती तोखे कॾहिं बि माफ़ न कंदी ऐं तारीख़ में तुंहिंजो नालो गद्दारीअ जी लिस्ट में लिखियो वेंदो। तुंहिंजो हिकु लफ़्ज़ तीर बणिजी मुंहिंजे अंदर में चुभियो आहे। तो मुंहिंजूं बंदि थियल अखियूं खोलियूं आहिनि। मां अंधे घोड़े ते सवार थी जेके पंहिंजे दामन मथां दाग लॻाया आहिनि उन्हनि खे धोइण जी ज़रूर कोशिश कंदुसि। मां तव्हां सां कुलो कुले में मिलाए बीहंदुसि। पुट ही जेके बि जोधा जियापे जी जंग विड़ी रहिया आहिनि, इहा जंग हिननि जी न, पर इहा जंग असां वॾेरनि सरदारनि भोतारनि जी जंग आहे। मां सीएम जी कुर्सी हिन धरतीअ मथां कुर्बान थो कयां। न खपे अहिड़ी कुर्सी मूंखे जेका हिन धरतीअ माउ सां गद्दारी कराए। वाकई भोतार लालच असांखे अंधो ॻोड़ो कूंगो करे छॾियो। हिन न्याणी असांजो ज़मीर जाॻाए असांजो कंधु मथे खणण जहिड़ो कयो आहे। सुबेदार तुंहिंजे लाकब में जेके बि सिंध जा जियाला क़ैद आहिनि, हींअर जो हींअर सभिनी खे आज़ाद कर। हाणे असांजो हर कदम सिंधु दरिया जे दुश्मननि जे ख़िलाफ़ हूंदो। ॾिसां ताणे इहे कीअं था कैनाल ठाहिनि। आउं बि हिननि चौधनि सां गॾु आहियां। सिंधु ते धाड़ो नामंजूर, कैनाल समूरा नामंजूर। सिंधु ते धाड़ो नामंजूर, कैनाल समूरा नामंजूर। सिंधु ते धाड़ो नामंजूर, कैनाल समूरा नामंजूर।